अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं तहलका भिरिया खां अलीज़मा कलोड़ जी। तहलका भिरिया ठारूशाह में सिंध सोलंकी इताह जे मरकज़ी सॾ ते ठारूशाह वेझो अबड़ान थाणे जी हद में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल अतहर सोलंकी ऐं मोहब सोलंकी जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ हिकु पुरअमन रैली कढी वई। एहतजाज कढियो वियो। रैलीअ में सिंध सोलंकी इताह जे मरकज़ी सदर हाजी रहमतुल्लाह सोलंकी, रईस नवाब ख़ान सोलंकी, दोस्त अली सोलंकी, शाहिद सोलंकी समेत सोलंकी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि हाजी रहमतुल्लाह सोलंकी ऐं ॿियनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त SSP अब्दुल क़यूम पिताफ़ी DSP हमीद पांवर खे बचाए रहियो आहे। इहा सिधी सही नाइंसाफ़ी आहे जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हिननि IG सिंध ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मामले जो नोटिस वठण जो मुतालबो कयो त बेगुनाह क़तल थियल खे फौरी तौर इंसाफ़ मिली सघे। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।